आधा 300 उन मुताबिक़ मदद करे उन वीचार खे अॻियां थोरो अॻिते करे तो तमाम मेहरबानी। ॿिया बि हिते माण्हू बीठा आहिनि, नौजवान भी बीठा आहिनि ऐं हिकिड़ो ॿियो हिकिड़ो सीनियर माण्हू आहे माशाल्लाह अल्लाह साईं, हुनखे इल्म सां बि नवाज़ियो आहे, फैक्ट फिगर सां वाक़िफ़ आहे, उन्हनि खां बि मालूमात करियूं था त उहो तो तर्जुमानी करे त माण्हू कहिड़े हालात में। कोरोना वायरस के फैलण खां पोइ असां इहो था सम्झूं त कोरोना वायरस जे अचण खां अॻु में शायदि माण्हू दुख लेके मरी वेंदा। असां इहो ख़र्चो हिनखे घटाइण जे लाइ जेके वस वारा जेके माण्हू आहिनि, जेके एमपी एमएलए आहिनि या सोशल कंज्यूमर जा एनजीओज़ आहिनि, उन्हनि खे असां कंदासीं त उहे उथनि पंहिंजे मुस्लमान जे उन्हनि सां मिलाए करे अची थो जेके पसमंज़र जेके इलाइक़ा आहिनि उनजे विज़िट कयूं ऐं ग़रीबनि जी यानी सार संभाल ॾियनि, छाकाणि त हिते हालतूं तमामु गंभीर आहिनि ऐं उनजे कारण जे करे यानी कि असांजे जेके इलाइक़ा जेके आहिनि काफ़ी हिते हलिया विया आहिनि, नौजवान दरपदर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, घर में फाकाकशी वारो माहौल आहे, सम्झो न। उनखां अलावा हिते काफ़ी यानी कि बीमारियुनि खां अलावा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, बीमारियूं त यानी कि आहिनि, पर असांखे इहो त ख़दशो थिए थो त किथे बीमारियुनि खां अॻु में असांजा मसइला यानी कि बिल्कुलु गंभीर वञनि ऐं एमपी एमएलए खे गुज़ारिश कंदासीं तूं अची करे असांजी वाइल कर। मेहरबानी। बस तव्हां माण्हू जी आवाज़ ॿुधी असां समाजी माण्हू थी करे जे किथे किथे जेके मदद करियूं था, जिते असां सम्झूं था त हिते माण्हू वधीक आहिनि, असांजी पहुच कोन्हे, त घटि में घटि सोशल मीडिया ते उनजी आवाज़ ज़रूरु ठही सघूं था। गुज़िरियल हफ़्ते 10 ॾींहं खां असां मुख़्तलिफ़ मखलीका वठी करे ॻोठनि बाराणी ते तव्हांखे माण्हू जी